ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। महात्मा ब्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे जीवन में सदा सुठो सुठो चओ। सुठो सुठो चइण सां छा थींदो आहे, जेको ख़राब बि हूंदो न उनखे बि असां द्वारा सुठो वाइब्रेशन पहुचंदा। असां जॾहिं चईंदा आहियूं न सभु सुठा आहिनि, सभु सुठा थी वेंदा, चलो जेको न आहे उहो बि सुठा थी वेंदा, ठीकु थी वेंदा। इहे चइण, इहे सोचण, पंहिंजे मन खे बि हल्को करणु ऐं ॿियनि खे बि आशीर्वाद ॾियणु। बाबा चवनि था इहो असांजो सोचंदा आहियूं न भई सभिनि जो सुठो थिए, सभिनि जो सुठो थिए, त इहे सोचण सां छा थींदो आहे भई ॿियनि जो बि सुठो थी, जेका माण्हू सुठो नथा ठही सघनि उहा सुठो थी वेंदा आहिनि, उन्हनि आत्माउनि खे मदद मिलंदी आहे। हिन समय माण्हू खे मदद खपे। हिन समय माण्हू सुठो नथो थी सघे छो जे के न के कारण उन्हनि में कोई न कोई अवगुण अची वियो आहे। त बाबा चवनि था कि माण्हू त हरदम सुठो करणु चाहींदो आहे, लेकिन दुनिया में वायुमंडल जो प्रभाव, वातावरण जो प्रभाव, संग जो प्रभाव, खुद में शक्ति न हुजण जे कारण माण्हू ग़लति ग़लति कंदो आहे। त असां बि सभिनि खे छा ॾिसंदा आहियूं भई इहा ग़लति ई आहे। लेकिन ॾिसो कंहिंजो शरीर बीमार वीक हूंदो आहे न, त जीअं जीअं मौसम बदिली थींदो आहे त उहो हुनजो शरीर खे वापसि कुझु न कुझु थी वेंदो आहे। थोरो सो बि मौसम बदिली थियो त शरीर सहन न करे पाईंदो, त छा कंदा आहियूं हुनखे, उन जेको माण्हू शरीर सां बीमार हूंदो आहे न उन्हनि सां त माण्हू ॿियो ई सुठी रीति ॻाल्हाईंदा, पुछंदा, उन्हनि जो ध्यानु रखंदा। उहे ई जेकी आत्माउनि में विकार, बुरायूं, ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफरत, घृणा, रोइण, रुसण, चिल्लाइण, उन्हनि खे ये आत्मा जी बीमारियूं आहिनि। सम्झो तव्हां सां कोई चिड़ंदो आहे, तव्हां सां कोई घृणा कंदो आहे, तव्हां सां कोई नफ़रत कंदो आहे, कंहिंमें रोइण जो संस्कार आहे, त मतिलबु उहा आत्मा बीमार आहे। त अहिड़े माण्हुनि सां असांखे मुंहुं न मोड़णो खपे। माण्हू तंग थी वेंदो आहे न, सम्झो के ॿार में या वॾनि में बि रोइण जी आदत हूंदी आहे न, त माण्हू तंग थी वेंदा आहिनि असां, पोइ ॿारनि खे डांटदा, मारदा, या हुन माण्हू सां दूर ई रहंदा, न इहे त रोईंदी आहिनि, असां त न ॻाल्हाईंदासीं। जो माण्हू चिड़ंदा आहिनि, त बाबा चए थो कि अहिड़े जीअं शरीर सां बीमार हूंदो आहे त माण्हू पुछंदो आहे न, माण्हू हुननि जे लाइ प्रार्थना कंदो आहे, उन्हनि जो ध्यानु रखंदो आहे, उन्हनि जे खाइण पीअण जो ध्यानु रखंदो, मौसम जे हिसाब सां ध्यानु रखंदो। उहा अगरि कंहिंमें इहे विकार, बुरायूं, बुरा संस्कार आहिनि त हुननि जो बि असांखे ईअं ई ध्यानु रखिणो खपे। कोई तव्हां सां ईर्ष्या कंदो आहे, नफ़रत कंदो आहे, त हुनजे लाइ बुरो न सोचो, हुनजे लाइ ॿियो ई सुठो सोचो कि इहा बि हिन संस्कारनि सां छुटिजी वञे, इहे बि पंहिंजे जीवन में संतुष्ट रहे। ॾिसो जेको माण्हू हेॾे होॾे ॾिसंदो ई रहंदो आहे न, पंहिंजे जीवन खे न ॾिसंदो आहे, पंहिंजी प्राप्ति खे न ॾिसंदो आहे, बसि ॿियनि खे ॾिसंदो रहंदो आहे कि हा हिन वटि इहा आहे, हिन वटि इहा आहे, मूं वटि न आहे। त लेकिन अगरि माण्हू पंहिंजे जीवन में ॾिसे न त हुन वटि ॾाढो कुझु आहे। त असां सां कोई रीस कंदो आहे, कोई जेलसी कंदो आहे, कोई ईअं कंदो आहे, त असांखे ॿियो हुनजे मथां रहम अचणो खपे, हुनजे मथां दया अचणी खपे। हुननि जे लाइ प्रार्थना करो कि हे भॻवान, इन खे तव्हां जो बि ॾिनो आहे, हिन आत्मा खे जो बि प्राप्ति आहे
या हुनखे ॾिसी संतुष्ट रहे, ये भी जीवन में खुश रहे, इन जो भी भलो थी वञे, जीअं तव्हांखे ठीक तो लॻे ईअं न जो कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजी राय ॾींदा आहिनि, इन करे न प्रार्थना भी सोचे समझी करे करणी खपे। भगवान सां असां त सोचदा आहियूं कंहिंजो हीअं थी वञे, वो माण्हू भी ईअं चाहींदो आहे, लेकिन हुनजो उहो थी वेंदो न त ॿियो ई गड़बड़ थी वेंदी आहे, छो जे मनुष्य आत्मा चारों तरफ़ खां न सोचे सघंदी आहे, छो जे असांखे पंहिंजे पिछले जन्मनि जे बारे में न पतो आहे। त असांखे कॾहिं बि न चइणो खपे हे भॻवान हिन जो इहो कमु थी वञे, हिन जो हिन सां ईअं थी वञे, हिन जे जीवन में इहा ॻाल्हि थी वञे, न। बाबा परमात्मा खे हमेशह चइणो खपे कि बाबा तव्हां करन कराइण आया ठाही मूंखां, तव्हांखे जो ठीक लॻे थो उहो मूंखां करायो। असां त बिना असां जो चईंदासीं, सम्झो अॼु मां ॿार खे चॉकलेट खपे त उहो त चईंदो मूंखे त चॉकलेट खपे, लेकिन तव्हांखे पतो अथव भई हुन पहिरियों बि चॉकलेट खाधई, हुनखे डॉक्टर मना कयो अथई चॉकलेट सां हुनखे ईअं थी वेंदो आहे, ईअं थी वेंदो आहे, ईअं थी वेंदो आहे, कंहिंजो कंहिंजो शरीर हूंदो आहे, चाहे चॉकलेट चाहे कोई बि चीज हुजे, त ॿार त हुन में चईंदो मूंखे खाइणी आहे, लेकिन हुनजे पहिरियों हुन खाधो ई त हुन सां हुनखे शरीर खे छा थियो, हाणे खाईंदो त छा थी वेंदो, इहो त तव्हांखे ई पतो आहे न। ॿार थोरी सम्झी थो सघे, जेसिताईं सम्झे न, वॾो थींदो त सम्झी वेंदो, लेकिन जेसिताईं सम्झ न आहे तेसिताईं त उहो ईअं ई चईंदो न, तेसिताईं त तव्हां हुनखे मना ई कंदव न। त हिन करे न असां त भॻवान खां प्रार्थना कंदा आहियूं, हे भॻवान ईअं थी वञे, हे भॻवान ईअं थी वञे, लेकिन अगरि तव्हांजी कोई इच्छा पूरी नथी थिए त सम्झो हिन में कल्याण, ऐं अगरि तव्हां जिद करे उहा ॻाल्हि पूरी कराए बि वठी, कीअं बि करे उल्टो सुल्टो कमु करे, छो जी भॻवान त असांजो हमेशह फ़ाइदो ई कंदो आहे, लेकिन असां कॾहिं हिन समय नर्कवासी मनुष्य आहे न, त पंहिंजी मत ते लॻाए करे कीअं बि अगरि हुनजी इच्छा हूंदी आहे न त चईंदा आहिनि हा हा ईअं ईअं कर, शायदि भॻवान ईअं थो चए, ईअं थो करे, पोइ करे त वठंदा आहिनि, लेकिन पोइ पछताईंदा आहिनि, छो जी असांखे जीवन में जेको सहज मिले थो न कर्मनि अनुसार, उहो ॾाढो ई सही मिलंदो आहे। असां भॻवान खे यादि कंदा हलूं त असांजो सम्झो असांजे बुरे कर्म जा असांखे बुरो फल बि मिलणो आहे, त बि असां भॻवान जी यादि में रहंदासीं त असां सां कॾहिं बुरो न थींदो, पर त बि असांजे जीवन में जो असांखे सहज प्राप्ति थी वेंदी आहे हुनमें ई भलो हूंदो आहे। ॿियो अगरि तव्हांखे कोई इच्छा आहे त तव्हां परमात्मा खे यादि करे महिनत करो, लेकिन अगरि उहो नथो थिए त सम्झो हिन में ई भलो आहे, ये समझी करे, मतलब ये ना कि असां महिनत ई न करूं, हा भई हिन में ई भलो आहे, असां पंहिंजी महिनत करूं, असां पंहिंजे वेही न रहूं, लेकिन कई बार थींदो न असां ॾाढी महिनत कंदा आहियूं, ॾाढी महिनत कंदा आहियूं, पर थींदो ई न आहे, त हिन में थींदो आहे कि या त असांजे पिछले जन्मनि जो कर्म अहिड़ो आहे, या हुनजे न थियण में ई भलो आहे, मतलब टोटल असांखे पर बाबा चवनि था जीवन भी जियो, मेहनत भी करो, कर्म भी करो, खुशी खुशी से संतुष्ट थी करे करो, हमेशा पॉजिटिव सोचो, कभी भी जीवन में दिल शिकस्त न थियो, तव्हांजे जीवन में अॼु तव्हां कंहिं ॻाल्हि में हारजी वियो या कोई कम न थियो त हिन सां कुझु थींदो थोड़ी, असां सभु त हिन सृष्टि ते खेल खेॾण आया आहियूं न। अॼु अगरि तव्हां कंहिं ॻाल्हि में हारजी वियो या कोई कम न थियो, तव्हां ॾाढो सोचो पिया थींदो थींदो थींदो, सम्झो न बि थियो त माण्हू छो पछताईंदो आहे, छो हुनखे बुरो लॻंदो आहे कि माण्हू छा चईंदा, मां त एॾो ईअं कयो त बि न थियो त माण्हू त चईंदा न अरे हीअ त हिन में त सम्झ न आहे, शक्ति न आहे, इहो छा ठाहींदो, इहो छा कंदो, हिन करे माण्हू परेशान थींदो न। त असां कॾहिं सोचो ई छो कि हा मां जीतदमि त हीअं कंदमि हीअं कंदमि, पोइ माण्हुनि के माण्हू न जीवन में अॻियां वधण चाहींदा, पोइ सोचदो हा ॾिस मां इहे करे वठंदा न, पोइ मां हुनखे ॿुधाईंदमि, पोइ मां हुननि खे हेठि
चईंदमि ॾिस मां केॾी वॾी आहियां। वॾो नंढो हिते कुझु न आहे, असां हिते खेल था खेॾूं। तव्हां कुझु बि कर्म करो, खेल जे रीति करो, जीतो न जीतो, अॻियां वधो न वधो, कमु ठीकु ठहे ठीकु थिए या न थिए, हिन में छा थियो जो। ठीकु आहे, असां त पंहिंजी महिनत कई, आत्मा त हिते आई आहे कर्म करणु। असां कर्म करूं था, असां जीवन में मनोरंजन रीति जीऊं था न, त बाबा चवनि था हिन रीति करण सां छा थींदो, असांखे जीवन में मज़ो ईंदो। अॼु अगरि तव्हांखे कोई प्राइज़ बि मिली वई, तव्हांखे जीवन में ॾाढो नाम बि थियो, मान बि थियो, शान बि थियो, त छा थींदो हुन सां? कुझु थींदो छा? मथे आत्मा शरीर छॾे करे सभिनि खे मथे ई वञिणो आहे। उहो नाम मान शान प्राइज़ पैसा सभु हिते ई रहिजी वेंदा। ठीकु आहे, त अगरि असां कर्म कंदा हलूं, फल जी इच्छा न रखूं, असां त परमात्मा जी यादि में सुबुह खां राति असांखे सॼो ॾींहुं ख़ुशी ख़ुशी में जीवन में सदा संतुष्ट रही, ख़ुशि रही, सुख शांति सां रहणो आहे। पोइ असां खेॾूं त था, कर्म त करूं था, रोटी त ठाहियूं था परमात्मा जी यादि में। कंहिं ॾींहुं रोटी ठीकु न बि ठही त हिन में छा थियो जो। कंहिं ॾींहुं रोटी सुठी ठही बि त हिन में छा थियो जो। माण्हू खे लॻंदो आहे न, ॾिस मां केॾी सुठी रोटी ठाहींदी आहियां, केॾो सुठो घरु ठाहींदी आहियां, सभिनि जो केॾो संभाल कंदी आहियां। केरु माण्हू न पंहिंजे नाम करण जे लाइ कि मां धीअ सुठी आहियां, मां नुंहुं सुठी आहियां, ॿियनि खे हेठि ॾेखारण में ई हुननि जो जीवन हली वेंदो आहे। हालांकि हुननि जे जीवन में नाम बि थींदो आहे, हा हीअ सुठी धीअ आहे, हीअ सुठो पुटु आहे, हीअ सुठी नीअ आहे। मतिलबु हिन सां करणो छा आहे असांखे? तव्हां त सुठो सुठो कंदा हलो, कोई चए न चए सुठो, तव्हांजे सुठो करण सां तव्हांखे ॿिए जन्म में मिली वेंदो न। अॼु माण्हू ख़ुदि खे अॻियां नाम असांजो थिए, असांखे नाम मान शान मिले, माण्हू चवनि हिन जी नंढी नुंहुं ख़राब आहे, वॾी नुंहुं सुठी अथसि, हिन जी धीअ इहे ख़राब आहे, कुझु कमु न कंदी आहे, ईअं न कंदी आहे। त कई माण्हू न नुंहरियूं धीअरियूं पुट, इहे चाहे ससु हुजे चाहे घर में माण्हू, दुनिया में अहिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि कि हा भई माण्हू मूंखे सुठो चवनि, हिन खे सुठो न चवनि, हिन जे लाइ कर्म कंदा रहंदा आहिनि। उथणु पुॼे नथो, रोटी ठाहिणु नथो पुॼे, लेकिन उथंदा आहिनि, रोटी ठाहींदा आहिनि, काथे माण्हू न चवनि कि हिनजी नुंहुं सॼो ॾींहुं सुम्ही पई आहे, रोटी नथी ठाहे, उहा नुंहुं सुठी अथसि, हीअ त आलसी आहे। न, कर्म त करो, लेकिन हिन भावना सां न करो कि भई मूंखे उथणो आहे, मां रोटी न ठाहींदमि त माण्हू मूंखे बदनाम कंदा, मां आलसी आहियां, ईअं न। टाइम सां उथो, जो तव्हांजो कर्म आहे उहो कंदा हलो, लेकिन हिन भावना सां न करणो खपे। छो जो इहा भावना ईंदी आहे न, त असांखे अगरि ॿिए जो नाम बि थींदो आहे, सम्झो ॿी नुंहुं त करे थी, तव्हां नथा करो, त कॾहिं कॾहिं हुनखे किराइण जी भावना सां बि माण्हू कंदो, या माण्हू हुनखे, अॼुकल्ह ईअं बि थी वियो आहे भई जादू टोनो करणु, उल्टो सुल्टो संकल्प करे कुझु खाराए छॾे, ईअं करे पंहिंजे वश में करणु, घर घर में इहे सभु कहानी थी वई आहे। पोइ माण्हू खे सम्झ में ई नथो अचे इहे छो थो थिए ईअं। त बाबा चवनि था इन करे हर घड़ी असांखे परमात्मा जी यादि में रही करे हर कर्म करो, ऐं सदा इहे सोचो कि असां हिन कर्म क्षेत्र में कर्म करण आया आहियूं। जो नियम आहे सुबुह जो उथी करे पंहिंजो कर्म करण जो, तव्हांखे घर जो आहे ॿाहिरां जो, कंदा हलो। फल जी इच्छा छो था रखो? फल जी इच्छा रखंदा त कॾहिं घटि ज्यादा थी वेंदो न, पोइ ॿिए जो ज्यादा थी वियो त तव्हांखे सुठो न लॻंदो। अगरि तव्हां सोचंदव भई फल जी इच्छा रखी करे अगरि तव्हां कर्म कंदव ऐं तव्हांखे उहो फल प्राप्त न थियो त तव्हांखे जीवन में मज़ो न ईंदो, पोइ वापसि कंदव कि उहो कर्म करण में मज़ो न ईंदो। भई रोटी ठाहिणी आहे त ठाहिणी आहे, कोई सुठी चए न चए, असांखे त रोज़ परमात्मा जी यादि में ॾेई करे परमात्मा जे ॿारनि जे लाइ रोटी ठाहिणी आहे, धंधो करणो आहे, पैसा कमाइणा आहिनि, परमात्मा जे घर जे लाइ ॿारनि जे लाइ त कमाइणा ई आहिनि। केतिरो बि अचे उहो हुनजी मर्ज़ी, हुनजो घर आहे। कमाइण वारो बि अगरि इहे सोचे
कि भई मां सुबुह जो दुकान ते वञा थो, परमात्मा तुंहिंजे ॿारनि खे तुंहिंजे घर जे लाइ जेतिरो पैसो खपे तूं मूंखां कराइजां। सुबुह जो निकिरी वञो, राति ताईं जेतिरो कमायो सभु हुनखे ॾेई छॾिजो। हुनखे ॾेई छॾिजो अर्थात बुद्धि सां ॾिजो, ईअं कोई टिकाणे मंदिर में विझी न अचिजो कि भई बाबा तव्हांजे ॿारनि जे लाइ तव्हां एतिरो कमायो आहे, हाणे हिनखे कीअं कम में लॻाइणो आहे तव्हां ॾिसो। ईअं तव्हां करे ॾिसो, तव्हांखे एॾो हल्कोपन, एॾो जीवन में मज़ो ईंदो। कंहिं ॾींहुं ज्यादा कमाई न बि थी, चलो परमात्मा खे एतिरो ई पैसो खपे पंहिंजे ॿारनि जे लाइ, ठीकु आहे। त चइण में त माण्हू चए तो सभु कुछ तुंहिंजो थी, लेकिन तुंहिंजो करे मञी करे था हलो। भई तुंहिंजे घर में अॼु सुबुह खां छा छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, उहो तव्हां करायो भई मूंखां। त जेको बि थींदो घर में उहो कंदा हलंदा त परमात्मा जी मदद बि मिलदी रहंदी। लेकिन मुंहिंजो घर आहे, मुंहिंजा ॿार आहिनि, मुंहिंजा संबंधी आहिनि, मुंहिंजो धंधो आहे, मूंखे एतिरो कमु करिणो आहे, त पोइ फल जी इच्छा थी वेंदी आहे। भई मां करां थी त रोटी सुठी ठहिणी खपे, मां करां थी त एतिरो धंधो थियणो खपे, मां करां थी त ॿारनि खे ईअं करिणो ई आहे, ईअं मञणो ई आहे, ये खाइणो ई आहे, ये करिणो ई आहे। मां काथां, ये त परमात्मा जा ॿार आहिनि न। त इन करे बाबा चए थो कि हीअं हिन रीति सां कर्म कंदासीं ऐं सभु कुझु सुठो सुठो सम्झी करे हलो। भले कुझु सुठो न बि आहे, भले तव्हांजा ॿार संबंधी में कोई बुराई स्वभाव संस्कार एॾो आहे बि, त बि तव्हां सोचो न, इहे परमात्मा जा ॿार सुठा हुया, सुठा थी वेंदा। भले हाणे न आहिनि लेकिन थी वेंदा, थी विया, सुठा सभु सुठा आहिनि, सभु ठीकु सुठो थी वेंदो। उन्हनि जे बारे में सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सोचे करे ईअं सोचो, ॾिसो एॾो कुझु त सुठो आहे, बाक़ी बि सुठो थी ई वेंदो। त इहे सोचण सां छा आहे, असांजे मन बि शांति रहंदो, असांजे घर में बि पॉज़िटिव वाइब्रेशन रहंदा आहिनि ऐं हुन आत्मा खे बि मदद मिलंदो आहे। न त ॾिसो सॼो ॾींहुं अगरि असां पंहिंजे घर में, पंहिंजे ॿारनि में, पंहिंजे संबंधियुनि में अगरि बुरायूं ई ॾिसंदा रहंदासीं त माण्हू घर में कीअं रहे ॿुधायो। तॾहिं त माण्हू अलॻि अलॻि कमरा पसंदि था करनि। हिकु ई घर में सभु चवनि था असांखे अलॻि अलॻि कमरो मिलणो खपे। हा मिलणो खपे, ठीकु आहे, लेकिन छो जी ताकी सभु पंहिंजे कमरे में वेठा हूंदा, कोई कंहिंजो मुंहुं ॾिसे ई न। छो जी मुंहुं ॾिसण सां ई हुननि जी बुराई, हुननि जी कमी कमज़ोरी, हुननि जी उहा कड़वी ॻाल्हियूं यादि थी अचनि माण्हुनि खे। त सोचनि था तंहिंखां सुठो या टीवी में बिज़ी रहो या मोबाइलनि में या कमरनि में वेठा रहो। पर हिन सां छा आहे, कुझु जीवन आहे? त रोज कुझु असां सुठो सुठो करूं, रोज पंहिंजे जीवन में कुझु सुठो कंदा हलो त तव्हां बि सुखी, ॿिया माण्हू बि सुखी थी वेंदा। त अॼु बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा उमंग उत्साह ख़ुशी ख़ुशी सां हलंदा हलो, ॿियनि खे बि मदद करो, तव्हां बि हलंदा हलो। हिन सां असांजे जीवन में असांखे ॾाढो सुठो सुठो महसूस थींदो ऐं कोई नेगेटिव ॻाल्हि हूंदी न, उहो बि पॉज़िटिव में चेंज थी वेंदी। बि असां सोचूं इहा ॻाल्हि त ठीकु न आहे, कॾहिं कॾहिं थी वेंदो न, कोई ॻाल्हि अहिड़ी थींदी आहे जंहिंसां लॻंदो आहे इहा ॻाल्हि त ठीकु न आहे, ठीकु न आहे, थी त वई, जंहिं बि कयो करे त छॾियो, लेकिन हाणे छा करूं, ठीकु त न आहे, लेकिन ड्रामा में सीन हुयो, अची वई। न ॾिसो खेल तो हले न, इहे कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। ऐं असां चऊं न न न इहे ड्रामा जो सीन ठीकु न आहे, इहा त ॻाल्हि ठीकु न आहे। सम्झो तव्हां टीवी था ॾिसो, हाणे टीवी में जेको सीरियल, जेको मूवी आई, हुनमें कोई अहिड़ो सीन अची वियो, तव्हांखे भले उहो सुठो नथो लॻे, तव्हांखे ठीकु नथो लॻे त तव्हां हुनखे बदिली आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को पर रखा है, हुननि खे बदिली कृपया करे लाइन सघंदा पर आहियो छा? बने रहिए। The त person जॾहिं you are तव्हां बदिली speaking न with करे has put सघंदा your आहियो call on त hold. हुन Please ॻाल्हि the line. आप ख़तम जिस करे, बाबा चवनि था त हुन ॻाल्हि खे छॾ, भई ठीकु न आहे, लेकिन तव्हां त चईंदा न, अरे भई सीरियल आहे त ॾिसणो ई पवंदो, चलो आहे ॾिसूं अॻियां छा थो थिए।
पोइ बि तव्हां ॾाढो शौक़ सां सुठी रीति सां ॾिसंदा हलंदव, ॾिसो छा थो थिए छा थो थिए। उहे बाबा बि चवनि था, ॾिसो असांजे जीवन में कोई कोई बि ॻाल्हि अचे थी न, कोई बि परिस्थिति, छॾे सुबुह खां राति ताईं असां हिते खेल ई था खेॾूं था। तव्हां रोज़ राति जो पंहिंजी असां जीवन में छा छा कयो उहो ॾिसंदो त ईअं लॻंदो जीअं मां अॼु इहे तव्हांजे सॼे ॾींहं जो एपिसोड थी वेंदो। हाणे रोज़ 1 घंटो एपिसोड ॾिसंदा त पंहिंजो रोज़ एपिसोड ॾिसंदा करो, अॼु हिन घर में छा छा थियो। पोइ ॾिसो राति जो जॾहिं तव्हां ॾिसंदव न, हीअं वीचार कंदव न, पोइ तव्हांखे लॻंदो अरे इहे त मां ग़लति कयो। तव्हांखे पंहिंजे मथां ई हसी बि ईंदी कई बार, अरे मां ईअं छो कयो, ईअं त कोई ॻाल्हि न हुई, एतिरी त कोई सोचण जी ॻाल्हि न आहे, एतिरी त कोई टेंशन करण जी ॻाल्हि न आहे। तंहिंजे करे बाबा चए थो ईअं रोज़ राति जो पंहिंजो सीरियल ॾिसो कि अॼु मां सॼो ॾींहुं छा कयो, त हुन सां तव्हांखे पतो लॻी वेंदो छा छा तव्हां ठीकु कयो छा छा न कयो। अच्छा, जेको सीरियल हलंदो आहे टीवी ते, हुन ते जो सीन आयो उनखे असां चेंज करे सघंदा आहियूं न, हुनमें उहो आहे उहो सीन। ईअं ई असांजी आत्मा में आहे न, ईअं ई पार्ट भरियल आहे, असांजी आत्मा में कैसेट भरियल आहे जो फिरदी रहंदी आहे। 5000 साल जी कैसेट फिरदी रहंदी आहे, कोई नयो अॼु जो बि तव्हां सुबुह खां राति ताईं हाणे ताईं कयो, कुझु नयो न कयो। जेको 5000 साल पहिरियों कयो हुयो उहो वापसि अॼु कयो, 5000 साल पोइ बि तव्हां उहे ई कंदव, त कुझु नयो त कयो ई न। लेकिन अॼु सुबुह खां राति ताईं जो बि कुझु थियो न, उहो हुयो असांजी कैसेट में त थी वियो। हाणे अॻियां छा करणो, हाणे अञा असां बि अॻियां बि त अञा खेल खेॾणो आहे न भई, अॼु त जो थियो थियो, लेकिन हाणे बि खेल खेॾणो आहे, राति जो बि, कल्ह बि, पोइ अॻियां बि खेल खेॾणो आहे। खेल खे ख़तम थोरी करे छॾींदासीं। भई तव्हांखे जो टीवी में सीन सुठो नथो लॻे जे सीरियल में, त तव्हां छा हुन खां पोइ ॾिसण बंदि करे छॾंदा आहियो? पोइ बि ॾिसंदा आहियो न, ॾिसो भई छा थो थिए, एॾी वॾी ॻाल्हि थी वई, इहे कीअं पार था करनि, कीअं था करनि। त असांजे जीवन में बि केतिरी बि वॾी ॻाल्हि हुजे, कोई नई ॻाल्हि न आहे, तव्हां जेतिरो जल्दी हर ॻाल्हि खे पंहिंजी बुद्धि मां कढंदा वेंदव न, ओतिरो जल्दी सीन चेंज थी वेंदो। न त अगरि तव्हां बुद्धि सां हुन ई ॻाल्हि खे सोचो था कि अरे ईअं छो थियो, हाणे छा थींदो, माण्हू सालनि ताईं उहा ई ॻाल्हि सोचे थो जीअं त हुन ई सीन में ई वेठो आहे अञा ताईं। टीवी में कोई सीन आयो ऐसो त जो तव्हांखे सुठो न लॻियो, त तव्हां हुन समय स्टॉप करे छॾंदव छा, बसि हुनखे ई ॾिसंदा रहंदव, हुन सीन खे। त हूअं ई असांजो खेल खेॾूं था, सम्झो अॼु कोई सीन सुठो न बि हुयो त न हुयो त न हुयो, हाणे अॻियां छा करिणो आहे, हुन सीन खे असां यादि ई छो करूं। जेका तव्हां सालनि खां उहो ॻाल्हि यादि करे मन में वेठा आहियो, हुनजे बारे में सोचो था, त असांखे उहो सीन यादि ई न रहणो खपे। बसि थी वियो, हाणे अॻियां छा करिणो आहे उहो करो। सुठा सुठा सीन यादि करण सां मज़ो बि ईंदो न। तंहिंजे करे बाबा चवनि था कि सदा यादि रखो असां हिते खेल था खेॾूं, ऐं असांजी आत्मा में जो कैसेट भरियल आहे इहे फिरदी रहंदी आहे। असांखे सुबुह खां राति ताईं ॾाढो ख़ुशी ख़ुशी सां खेल खेॾणो आहे परमात्मा जी यादि में। कोई बि अहिड़ो सीन अची वियो, कोई बि जीवन में अहिड़ी कोई ॻाल्हि थी वई त हुन में अटकिजो न, ये छो थियो, हाणे छा थींदो, कीअं थींदो, छो थियो उहो त थियणो हुयो, ड्रामा में हुयो, उहो त थी वियो। हाणे छा करूं, त उहो परमात्मा जी यादि में हलंदा हलो, त उहो तव्हांजे जीअं तव्हांजो हथु पकड़े करे हलनि था। असां जॾहिं हर ॻाल्हि भॻवान खे ॾेई छॾंदा आहियूं न, हुनजो हथु पकड़े हलंदा आहियूं कि हा उहो असांजो परमात्मा बि आहे असां सां गॾु, त असां सहज ई हर सीन खां जल्दी निकिरी वेंदा आहियूं, न त अटकी पइजी वेंदा आहियूं। अटकी करे हिकु ई सीन सॼो ॾींहुं ॾिसंदा रहो, सुठो लॻंदो आहे, बोर थी वेंदा आहियूं न। सम्झो टीवी में कोई हिकु ई सीन बार बार अचे, रोज़ अचे, घड़ी घड़ी अचे,
जीअं एड ईंदी आहे, बार बार एड ईंदी आहे, कॾहिं कॾहिं उही एड ईंदी आहे त माण्हू बोर थी वेंदा आहिनि न। हूअं ई असां बि अगरि घड़ी घड़ी उहे ई ॻाल्हियूं सोचंदासीं मन में त असांजो जीवन बि बोरियत वारो थी वेंदो। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे पंहिंजे आदि अनादि स्वरूप जी स्मृति द्वारा सर्व बंधननि खे समाप्त करण वारा बंधन मुक्त स्वतंत्र आत्मा ठहो। पंहिंजे आदि अनादि स्वरूप जी स्मृति द्वारा सर्व बंधननि खे समाप्त करण वारा बंधन मुक्त स्वतंत्र आत्मा ठहो। बाबा चवनि था कि आत्मा हमेशा स्वतंत्र हूंदी आहे। आत्मा स्वतंत्र आहे, लेकिन आत्मा जॾहिं शरीर में ईंदी आहे न, सत्युग त्रेता में आत्मा खे पंहिंजे शरीर जो बि बंधन न हुयो। हाणे आत्मा पंहिंजे शरीर जे बंधन में बंधिजी वई आहे। वो शरीर देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव सभिनि में बंधिजी वई आहे। आत्मा चाहींदे हुए बि नथी छुटी सघे। चईंदी आहे न, मां छा करां, मां त ख़ुशि रहणु चाहींदी आहियां, लेकिन मन में घड़ी घड़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, मां छा करां, मां ईअं करणु चाहींदी आहियां। आत्मा चईंदी आहे, लेकिन हिन कारण नथी करे सघां, मन नथो वञे, सम्झ में नथो अचे, मुंहिंजो इहे संस्कार अहिड़ो आहे, इन करे मां ईअं नथी करे सघां। त मतिलबु ॾिसो, आत्मा पंहिंजी मन बुद्धि संस्कारनि ते में बंधल आहे जी। छो जे असां ख़ुदि खे पहचानूं नथा। त असां जॾहिं ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं न, भई मां आत्मा शक्तिशाली आत्मा आहियां, मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, मां स्वतंत्र आत्मा आहियां, परम धाम में रहण वारी, मां स्वतंत्र आत्मा आहियां, परम धाम में रहण वारी, मां पहिरियों स्वर्ग में आई हुयमि, स्वर्ग में मां देही अभिमानी हुयमि, त मां हिन सृष्टि ते हाणे देह अभिमानी थी वई आहियां, इन करे हिन देह जे बंधन में बंधिजी वई। त पंहिंजे आदि ऐं अनादि, आदि अर्थात देव स्वरूप, अनादि अर्थात निराकारी स्वरूप के याद रखो कि मां परमात्मा जी आत्मा स्वतंत्र आहियां। कोई भी पुराने स्वभाव संस्कार विकार बुराइनि जो भी बंधन न आहे मूंखे। तॾहिं असां सभु कर्म कंदे हुए, सभी आत्माउनि जो ध्यानु रखंदे हुए सदा बंधन मुक्त स्वतंत्र थी सघंदासीं। स्लोगन आहे, मास्टर दुख हरता ठही दुखनि खे हरण वारे, दुखनि खे रूहानी सुख में परिवर्तन करण ही सच्ची सेवा आहे। बाबा चवनि था, मास्टर दुख हरता सुख करता, मास्टर दुख हरता ठही दुखनि खे बि रूहानी सुख में परिवर्तन करण ही सच्ची सेवा आहे। हाणे असांखे कहिड़ी सेवा करणी आहे? ॿियनि जे दुखनि खे दूर करणो आहे। कीअं? ख़ुदि खे आत्मा सम्झी उन्हनि खे बि आत्मिक स्वरूप में ॾिसो ऐं चओ ये सभु सुखी आत्मायूं आहिनि। हर दुख जी ॻाल्हि में कल्याण समायल हूंदो आहे, हुन कल्याण खे सम्झी करे जीवन में सदा सुख स्वरूप रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।